अरे ओ कमला विमला शीला चंद्रा सब अचो हलणो आहे न पाखे राहुल गांधी वट उन चई हुई न 5 तारीख़ ते ईंदा खटाखट पैसा अकाउंट में 1 लाख रुपया मिलना है न। अरे 8,500 ईंदा न 5 तारीख़ ते। हलो हलो मिली था अचूं। अरे 10 तारीख़ थी है न पैसा कोन आया। ओह नो। हाँ भेण तू सही थी चई। हल हल ॾिसी था अचूं। हाँ भाऊ असा के राहुल गांधी सां मिलणो आहे मिलन दे। न वो मीटिंग में बिजी आहिनि कोन मिलंदा। पर असा के चई हुई खटाखट पैसा अचना आहिनि न। आया कोन आहिनि अकाउंट में। ॾिसो अकाउंट त खाली लॻा पिया आहिनि असांजा। ओह नो। ईअं त तव्हां न करे सघो। सटासट कूड़ पिया ॻाल्हायो। भई असा के त असांजा पैसा ॾियो। सॾ कर राहुल गांधी खे सॾ कर। हाँ ठीक है वञास तू। हाँ मुंहिंजूं भेणूं अचो। छा तकलीफ़ है ॿुधायो। असांजा पैसा कोन आया आहिनि न। हाँ भेणू मां छा करा। मां गरीब लॻो पियो आहियां। हींअर मूं वटि पैसा कोन आहिनि। पोइ छो चयो हो तव्हां के पैसा मिलणा आहिनि खटाखट। वो त मां चयो कि थोड़ा वोट वधीक मिली वेंदा त कूड़ ॻाल्हाए कढियो। न मां ॾींदुसि पैसा तव्हांखे ॾींदुसि। हींअर त मूं वटि पैसा कोन आहिनि। मुंहिंजे अकाउंट में ई 2 लाख रुपया पिया आहिनि। मां त ग़रीब आहियां। खाइण लाइ बि पैसा कोन आहिनि मूंखे। पोइ तव्हां असांखे पैसा कीअं ॾींदा। मुंहिंजा प्यारा भाइयो ऐं बहनों तव्हां मूं ते विश्वास रखो। अॻिले 5 सालनि खां पोइ मां प्रधानमंत्री ठहींदुसि। पोइ तव्हांखे हर हफ़्ते हर महीने तव्हांखे 8,500 खटाखट तव्हांजे अकाउंट में जमा थींदा। हाँ राहुल जी त तव्हां असांखे ईअं चओ कि 5 साल खां पोइ तव्हां वटि कीअं ईंदा पैसा। पोइ मूंखे पगार मिलंदी न। मां मुंहिंजी पगार मां अधु पैसा तव्हांखे ॾींदुसि। अधु पैसा मां मुंहिंजे घर जे ख़र्च लाइ वापरंदुसि।